लंडन में तकरीब खे ख़िताब कंदे चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल ज़ुबैर महमूद हयात चयो त पाक फ़ौज दुनिया जी वॾी जंग में अवाम जी मदद सां दहशतगर्दी खे शिकस्त ॾिनी आहे। भारत कश्मीर तां ध्यानु हटाइण लाइ LOC ते अॻराई करे रहियो आहे। दुनिया खे कश्मीरियुनि सां इंसाफ़ करणो पवंदो। हुन चयो त भारत कश्मीर तां ध्यानु हटाइण लाइ LOC ते अॻराई करे आम शहरनि खे निशानो बणाए रहियो आहे। कश्मीरियुनि ते ज़ुल्म क़बूलण जोॻो न आहे। संदसि चवणो त अफ़गान मसइले जो हल जंग न पर ॻाल्हियुनि सां ई मुमकिन आहे। परॾेही फ़ौज अफ़गानिस्तान में अमन क़ाइमु नथी करे सघे। जनरल ज़ुबैर महमूद हयात चयो त पुरअमन अफ़गानिस्तान पाकिस्तान जे मुफ़ाद में आहे। पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ वॾी जंग विड़ी रही आहे। हुन चयो त पाक फ़ौज अवाम जी मदद सां दहशतगर्दनि खे शिकस्त ॾिनी आहे। संदसि चवणो त जेकॾहिं कंहिंखे पाकिस्तान जी मदद करणी आहे त भली करे पर हुननि जे तरीक़े सां कई वञे। ज़ुबैर महमूद हयात चयो त पाकिस्तान वटि दुनिया जी 7वीं वॾी फ़ौज आहे। केतिरा ई अहम मुल्क फ़ौजी तरबियत लाइ पाकिस्तान जी मदद चाहिनि था। हुन चयो त CPEC मंसूबे सां पाकिस्तान में वॾी सीड़पकारी थी आहे। 2050 ईस्वी ताईं पाकिस्तान दुनिया जी 10वीं वॾी इक़्तिसादी क़ुवत बणिजी सघे थो। संदसि चवणो त पाकिस्तान जी कॉलेजनि में 52% शागिर्द पढ़ी रहिया आहिनि। पाकिस्तान में कुदरती वसीला पिणु मौजूदु आहिनि। जनरल ज़ुबैर महमूद हयात चयो त पाकिस्तान ऐं बर्तानिया विच में ख़ासि लाॻापा आहिनि। हिमायत करण ते हू बर्तानिया जा थोराइता आहिनि। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल ज़ुबैर महमूद हयात चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 2 लख फ़ौजी अहलकारनि हिसो वरितो। पाक फ़ौज दुनिया जी वॾी जंग में दहशतगर्दी खे शिकस्त ॾिनी आहे।